नाज़िन बाहू खोसो में पुलिस की ज़्यादतुनि खिलाफ़ ॻोठाणनि एहतिजाज कियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था यासीन तबस्सुम जी ही रिपोर्ट। जी नज़ीर नाव बीठो आहियां सिंध बलूचिस्तान जे दंग वटि या अलमदीना चौक आहे। इते जे दुकानदारनि SHO RD 44 सैयद अब्दुल क़ादिर ख़ालिक शाह जे नाज़िन जे ख़िलाफ़ हिननि धरणो हणी करे सिंध बलूचिस्तान जेको रोड आहे उहो बंदि करे छॾियो आहे। ऐं हिन जो इहो ई चवणु आहे त हीअ जेको पुलिस SHO आहे अब्दुल ख़ालिक शाह इहो हुननि खां भतो वसूल करे रहियो आहे ऐं भतो न ॾियण सूरत में जेका दुकान आहिनि दुकान में भंडरा कई आहे ऐं रोज़ हिनखे तंग कयो वेंदो। इन सिलसिले में हिते मौजूदु धरणे में मौजूदु जेके माण्हू आहिनि दुकानदार आहिनि वापारी आहिनि उन्हनि खां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त SHO जे नज़र जे ख़िलाफ़ वधीक हिकिड़ो चवणु आहे। इहो मुतालबा कयूं था त RD 44 SHO खे हटाए वञे। उन सां गॾोगॾु जेको शरीफ़ नसीराणी सिपाही आहे उन जो गनमैन आहे हर SHO ईंदो आहे उन खे चवंदो आहे त जीवन खे टायर बि वठूं था ऐं बैटरी बि वठूं था भताखोरी बि कयूं था। तूं हर जेको SHO ईंदो आहे उन सां गॾु अची करे असांजे दुकाननि में सामान खणी वेंदो आहे। चप्पल हाणे कल्ह आयो आहे चप्पल खणी वियो आहे कपिड़ा खणी वियो आहे नक़द पैसा खणी वियो आहे। मुंहिंजा दुकान जा सब मालिक दुकानदार हुया परा पार्टी वारा सब भॼी विया आहिनि। छाहे त चए हिते मालिकी असां कोन आहियूं। असां जेको बाद DPO साहिब खे असां गुज़ारिश कयूं था त असांजे ग़रीब जी आवाज़ ॿुधे। लालकाणा SHO DIG साहिब खे असां अर्ज़ु कयूं था असांजो इहो ॻाल्हि ॿुधी मथूं इंसाफ़ इंक्वायरी करे SHO हटाए वञे। असांजो मक़सदु इहो ई आहे त असां हिते ग़रीब पंहिंजो दुकानु हलायूं था। SHO ईंदो 44 जो इहो शाह साहबु आयो आहे कि चई कि मूंखे सोलर बैटरी वठी ॾियो या मोबाइल जो टायरूं वठी ॾियो। असां ग़रीब किथे पैसा आनियूं असां पंहिंजो पेट पालियूं या SHO पुलिस खे भता ॾियूं। असां पंहिंजो ग़रीबी रोज़गार कयूं था 2 टाइम रोटी कमायूं था पैसा कमायूं था पंहिंजे बचनि जे लाइ। अगरि इहो इंसाफ़ न आहे त असां काॾे वयूं। असां अपील कयूं था DIG साहिबु लाड़काणे खे असां अपील कयूं था SSP जकमबाद खे हिन खे जल्द से जल्द हटायो वयो हक़ दिलायो। मूंखे ॾियो त पैसा मूंखे हर रोज़ तव्हां पुॼाए वञो। मुंहिंजो मोबाइल जो दुकानु आहे असां इहो नसीराणी मुंहिंजा मोबाइल Oppo 2 खणी वियो आहे। हिकु मोबाइल जो क़ीमत 30,000 रुपयो आहे। हाणे मां ग़रीब माण्हू मोबाइल जो गुज़ारो कयां हिनखे भतो खणी कयां। DSP IG और DIG पुलिस के मुंहिंजो इहो अपील आहे कि SHO 44 RD खे हटाए इन जो मथूं इंसाफ़ असांजो मोबाइल वापसि मुंहिंजा मोबाइल करे मुंहिंजा सामान बि वापसि करे सामान जे कपिड़ा सभु मुंहिंजे दुकान जा खणी विया। या त मूंखे गाॾी जा टायरूं वठी ॾियो मूंखे सोलर वठी ॾियो। असां ग़रीब बच्चनि जो रोज़ी कयूं था SHO नाजाइज़ करे थो असां सां कि असां इहो जो इहो असांजे हद में न रहे इन खे बदिली करे। कैमरामैन सागर अली इस्लामी सां गॾु यासीन तबस्सुम मेरा TV न्यूज़ बाहू खोसो।